मलीर जे इलाइक़े कासिम टाउन में कारियनि जे इल्ज़ाम में नारी ऐं नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। फैंस कॉलोनी में वाक़ियो पेश आयो आहे, जिते नारी ईदन ऐं नौजवान सदर उर्फ़ शेरदिल खे छुरियुनि जा वार करे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार इरफ़ान पंहिंजे भाउ सां गॾिजी गैरत जे नाले ते जोड़े खे क़त्ल कयो। ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि शुरूआती जांच दौरान जवाबदारनि ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। अहम ख़बर आहे, मलीर जे इलाइक़े कासिम टाउन में कारियनि जे इल्ज़ाम में नारी ऐं नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बैंस कॉलोनी में वाक़ियो पेश आयो आहे, जिते नारी ईदन ऐं नौजवान सदर उर्फ़ शेरदिल खे छुरियुनि जा वार करे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार इरफ़ान पंहिंजे भाउ सां गॾिजी गैरत जे नाले ते जोड़े खे क़त्ल कयो आहे। ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि शुरूआती जांच दौरान जवाबदारनि ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे।